दोस्तों ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती सां गॾोगॾु अॼु पंहिंजा वरी ड्रामे जी बि नई अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। काफ़ी ॾींहं जेको आहे असां अपडेट न ॾेई सघियासीं ऐं मुल्क में जेको निज़ाम धर्म भरम लॻो पियो आहे तव्हांखे त ख़बर आहे। इन जे करे अपडेट ॾींदा रहियासीं, कुझु उर्दू ड्रामनि जी, कुझु ॿियनि ड्रामनि जी। बहरहाल सिंधी ड्रामे जी अपडेट न ॾेई सघियासीं। अॼु रिव्यू कंदासीं पंहिंजा वरी ड्रामे खे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे दोस्तों इन वीडियो खे लाइक शेयर ऐं चैनल खे बि लाज़मी सब्सक्राइब कंदा। मां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पंहिंजा वरी ड्रामे जी शूटिंग जेको मुल्क में धरना आहिनि इन जे करे कुझु मुतासिर थी आहे। शूटिंग जी तयारियूं फुल मुकमिल हुयूं। बहरहाल माण्हू अदाकार धरननि में शामिलु थिया आहिनि, रस्ता रोड बंदि आहिनि। इन जे करे पंहिंजा वरी ड्रामो फ़िलहालु पोइना कयो वियो आहे। तमामु जेको आहे न जल्द जीअं ऐं मुतालबा पूरा थी वेंदा किनालनि वारा त पोइ ड्रामे खे वरी शूट कयो वेंदो पंहिंजा वेरी खे। फ़िलहालु जेको आहे न पंहिंजा वरी ड्रामो थोरो पोइना कयो वियो आहे ऐं वीरन जी वस्ती जी शूटिंग बि फ़िलहालु मुतासिर थी वई आहे धरननि जे करे ऐं मुसरिफ़ियात जे करे। ऐं उहो बि थी सघे थो अॻिते हली जेको आहे 2 स्पेल पूरा थी मथां पोइ शूटिंग हुनजी बंदि थी वञे, वरी शूटिंग कई वञे मथां किस्तूं बंदि थी वञनि ऐं शूटिंग फ़िलहालु त सभई ड्रामनि जूं बंदि आहिनि। जेका बि नवां अचणा आहिनि लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।